महिरबानी थी डॉक्टर आबदा साहब ॾाढो तफ़सील सां हिन किताब जे हवाले सां ऐं डॉक्टर जे हवाले सां ऐं ॿाराणी अदब जे हवाले सां गुफ़्तगू रही। हाणे मां हिन महफ़िल जे मोहर ख़ासतौर जो कोई किताब जे ख़ालिक साईं डॉक्टर ज़ुल्फ़िकार सयाल साईं खे गुज़ारिश कबी त वो स्टेज ते अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। डॉक्टर ज़ुल्फ़िकार सयाल। स्टेज ते वेठल इंतहाई मान वारा दोस्तों ऐं हाल में वेठल महिरबानो, मां सिर्फ़ु ॿाराणो अदब लिखियो कोन्हे पर मां चवां थो त ॾाढो ॿाराणे अदब खे पढ़ियो बि आहे, हर ज़बान में पढ़ियो आहे। शायदि तमामु घटि दोस्तनि पढ़ियो हूंदो ॿाराणे अदब खे, पर मां तमामु घणो पढ़ियो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी, वठि जवाबु ॾे जवाबु न, तव्हां पंहिंजे पंहिंजे हिसाब सां जेको कुझु ॻाल्हायो आहे मां उन ते बि अव्हांजो अहसान न कयां कि घटि में घटि तव्हां एतिरो पढ़ियो आहे ऐं उन्हनि खे ॾिठो आहे। ॿाराणे अदब में टे शयूं थींदियूं, हिकिड़ी इंफॉर्मेशन, ॿी इंटरटेनमेंट, टी एजुकेशन। चिल्ड्रन लिटरेचर जा इहे टे पोर्शन आहिनि, इंफॉर्मेशन, इंटरटेनमेंट ऐं एजुकेशन। तव्हां जेकॾहिं ॿारनि लाइ लिखो था ऐं इहे शयूं उन्हनि में शामिलु न आहिनि त पोइ उहा ॿारनि जे लाइ लिखणी न लिखणी। ॿारनि खे तव्हांखे टीच बि करिणो आहे, विंदराइणो बि आहे ऐं ॿुधाइणो बि आहे त छा करिणो आहे छा न करिणो आहे। इहे सभु शयूं इलाही शयूं सवाइ अंग्रेज़ी अदब जे हिते नर्सरी रैम इलाही डेवलप्ड आहे। मोहतरमा ख़ालिदा नसीम ताज़ो इंग्लैंड में थी आई आहे, उते हर स्कूल जो पंहिंजो नर्सरी रैम आहे ऐं हर स्कूल जो राइटर आहे, उन्हनि पंहिंजा राइटर्स फिक्स कया आहिनि जेके उन्हनि जा उहे किताब लिखनि था। असां वटि असांजे ज़माने में बि उहे ई था पढ़ूं ऐं हाणे बि उहे ई था पढ़नि। चङी तरह उन शइ खे मौज़ूअ तब्दील थी विया आहिनि, जेके असां नंढा हुआसीं हाणे उहा घोड़ो गाॾी रही न आहे, मतिलबु हाणे चिमकी अची वई आहे, ॿियूं शयूं अची वियूं आहिनि, पर आहे सब्जेक्ट साॻा आहिनि। हाणे तव्हां जॾहिं इहे टई खणो था पॉइंट्स त पोइ एजुकेशन ॿार खे एजुकेशन न ॾींदो, उते तव्हांखे वॾो थियणो पवंदो। जॾहिं तव्हांखे सम्झाइणो आहे, पढ़ाइणो आहे कंहिं टिप्स में, कंहिं एंगल में, तव्हांखे ॿार खे न पढ़ाए सघंदो आहे, टीचर ॿार खे पढ़ाईंदो ऐं टीचर तव्हांखे एजुकेशन ॾींदो। उन्हनि सादनि ख़्यालनि में, सादनि लफ़्ज़नि में वकोड़णो थो पवे, फिराइणो थो पवे, इहे सभु हिकु हिसो आहे। ॿियो शाइरी हिकिड़ो फ़न आहे, शाइरी यकीअ जो नालो कोन्हे या धुनुनि ते गीत लिखण जो नालो शाइरी कोन्हे। शाइरी मुकमल हिकिड़ो फ़न आहे जंहिंमें हिकिड़ी सिंफ़ आहे तज़मीन शाइरी जी, तमामु मक़बूल आहे। उहा ग़ालिब बि कई, मोमिन बि कई, मीर बि कई ऐं उन्हनि सभिनी कई। डॉक्टर तौसीफ़ साहब वेठो आहे, सभिनी, अलामा इक़बाल बि कई, सभिनी कई। शाइरी में जेकॾहिं तव्हां फ़न जी फ़िकुर खे अलॻि करे था छॾियो, कढी था छॾियो, त पोइ शाइरी कंहिं कम जी नथी रहे। तव्हांजे फ़िकुर आला फ़िकुर आहे, वॾो फ़िकुर आहे, पर उन फ़िकुर में जेकॾहिं तव्हांजो फ़न आहे त उहो सदियुनि ताईं आहे। फैज़ अहमद फैज़ जो मिसाल वठो, फैज़ साहिब जी शाइरी पूरी ग़ालिब जो वठो ऐं डॉक्टर तौसीफ़ साहिबु वेठो आहे, किथे मां सेमिनार्स में चवंदो आहियां ग़ालिब उर्दू ग़लति यूज़ कई आहे पंहिंजी शाइरी में। ग़ालिब जी शाइरीअ में उर्दू जो इस्तेमालु इलाही ग़लति थियल आहे। को अहिड़ो सेमिनार थिए ख़ानज़ादा साहिब त मां डिटेल्स तव्हांखे ॿुधाईंदुमि त किथे ग़ालिब उर्दू ग़लति इस्तेमालु। ग़ालिब जी ज़बान तुर्की हुई, फारसी जो बि शाइर हुयो। त
त इहे सभु शयूं हिसो आहे। मां नंढड़ा हिकिड़ा 2-3 मिसाल थो ॾियां। ऐं चल मुंहिंजी स्टडी आहे, दोस्तनि जी आहे। हिकिड़ो इलाही मशहूरु नज़म आहे, तव्हां बि पढ़ियो हूंदो, मां बि पढ़ियो हूंदो, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाउ आई वंडर व्हाट यू आर। उनजो सिंधीअ में बुज़ुर्ग बहितर शाइर तर्जुमो कयो, वाड़ तारा गोल तारा रोशन तारा चिमके वारा। तव्हां पढ़ो, ॿई नज़म पढ़ो, तव्हांखे थींदी। केतिरियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मतरूक थी वियूं आहिनि, ख़तमु थी वियूं आहिनि। उनखे यादि करण लाइ इर्चिक मिर्चिक लफ़्ज़ खे दोहिरायो, पर नज़म इर्चिक मिर्चिक उन में कहिड़ी का बि शइ कोन्हे ओरिजिनल वारी। मूंखे ॿई यादि आहिनि, हू बि यादि आहे, हीअ बि यादि आहे। ॿियो तव्हां समीसा वेठो आहे, मूं 30 साल PTV ते रोशन तारा जी स्क्रिप्ट लिखी आहे, गाना बि लिखिया। 30 सालनि में हज़ारनि जी तइदाद में नज़म हूंदा। मां पाण जॾहिं किताब तरतीब ॾींदो आहियां त केतिरा नज़म सम्झंदो आहियां त हिन वक़्त सां ख़तमु थी चुका आहिनि, तो फलाणो अहिड़ा हुन वक़्तु लिखियासीं, उहो मां फिटी करे छॾींदो आहियां, फाड़े छॾींदो आहियां, किताब में शामिलु न कंदो आहियां। पोइ बि मां भया थो त मूं उन ख़ानज़ादा साहिब खे चयो त उर्दू ज़बान में बि ॿारनि लाइ को कोन थो लिखे। त मुंहिंजी स्टडी आहे, पंजाबी, बलोची ऐं पश्तो में त सफ़ा न आहिनि। रोशन तारा में 2-3 जीअं थींदा आहिनि, या अख़बारुनि जे सुफ़नि में, उते अख़बारुनि में सफ़ाई कोन्हनि त घटि था थियनि। अहिड़े कहत जे दौर में हीउ मुंहिंजो 14 किताब आहे। सभु किताब अवेलेबल आहिनि। उहे ॿारनि जे लाइ लिखणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। दोस्त, मां 14 लिखिया आहिनि, अला करे त को 84 लिखे। फील्ड इज़ ओपन, अचो लिखो ऐं पोइ हलो त उन में छा आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी तबियत जे करे ऐं ख़ुददारी जे करे तव्हां हैरान थींदो त मुंहिंजा 14 किताब आहिनि। उहो मां कंहिं अख़बार जो कोन आहियां कमु कंदड़, कंहिं बि निसाब में मुंहिंजो को बि नज़म शामिलु कोन्हे। उन्हनि जा शामिलु आहिनि जिन ज़िंदगीअ में हिकिड़ो किताबु लिखियो। आई डोंट केयर, मूंखे उनजी बि परवाह कोन्हे। ताज़ो सिंधलाजी में ॿाराणे अदब जी चिटाभेटी किताब थिया त मूंखे चयूं त तूं पंहिंजा किताब मोकिल। मूं चयो न, मुंहिंजी अहिड़ी एज न आहे त मां ॿाराणे अदब में मुक़ाबिलो कयां। लिखूं था, ॾिसो के न ॾींदुसि। उन्हनि मूंखे जज बणायो, मां पंहिंजा किताब न ॾिना चिटाभेटीअ में। हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो एम आहे। सिर्फ़ु 500 खां वधीक आइटम आहिनि, सभिनी खे ख़बर आहे मुंहिंजा PTV ते। जेकॾहिं शाइरीअ जो को किताब, मुंहिंजा बि किताब छपिया आहिनि, 8 किताब आहिनि, त 300 वधि में वधि 250-300 पेज जो हिकिड़ो किताबु थींदो आहे। मां सिर्फ़ु ॻायल हेठों फ़नकार मुसीक़ार जेकॾहिं उहो किताबु छपायां त 500 पेजनि जो किताबु थींदो। ऐं इहो उहा सहूलियत या उहो मौक़ो शायदि ई कंहिंखे पाकिस्तान जो सवाइ फिल्मी शाइरनि जे को अहिड़ो माण्हू हुजे जंहिंजा एतिरा कलाम ॻाया विया हुजनि। ऐं एतिरनि फ़नकारनि, मां नथो सम्झां त पाकिस्तान जो को अहिड़ो फ़नकार हूंदो जंहिं मुंहिंजो कलाम न ॻायो हूंदो। ऐं उहो सभु मीडिया ते, टीवीअ ते ऐं रेडियो ते ॻायल आहे। त ज़िंदगीअ में इलाही कमु कयो आहे। हाणे बि ख़्वाहिश आहे त मां जेको थी सघे थो मूंखां मां कयां थो, बिना कंहिं मूंखे को बि अदब में न चिटाभेटी करणी आहे, न को मुक़ाबिलो करिणो आहे, कुझु बि कोन्हे। मूंखे पंहिंजो कमु करिणो आहे। मां पंहिंजे हिसे जो कमु कयां थो। तव्हां सभिनी जी इहा दुआ घुरिजे त इहो जेको कमु मां कयां थो इहो मां कंदो रहां। मां अॼोकी हिन प्रोग्राम लाइ साईं ख़ानज़ादे साहिब जो थोराइतो आहियां। ॻाल्हि निकिती त पाण चयूं त बसि तूं छुटे, असां कयूं था। ऐं प्रेस क्लब वारनि जो बि थोराइतो आहियां जिन्हनि ही प्रोग्राम अरेंज कयो। अवां सभिनी जो थोराइतो आहियां। अवां आया ऐं मुख़्तसिर ज़रूरु आहियूं, पर जेके बि आहियूं बाशऊर आहियूं। जिते शऊर गॾिजे थो उते ई माण्हुनि जे
घणा ई थोरा ई जो सुवाल नथो थिए। मां सोहेल सांगी साहिबु मज़ेदार ॻाल्हि इहा सोहेल सांगी साहिब सां जवानी जा दोस्त आहियूं। हू त अञा जवान आहे, मां कुराड़ो थी वियो आहियां। ऐं असां सिंध न्यूज़ में गॾु आईनाक्स जो ज़मानो हूंदो हुयो ऐं अहिड़े नमूने सां ख़ानज़ादा साहिब सां पहिरियों असांजी जेका आहे सा झड़ो थियो। हाणे अहिड़ी दोस्ती आहे जेका उन लाइ तव्हांखे जेकॾहिं कंहिंसां दोस्ती रखणी आहे त झड़ो कयो, उहो पोइ पकी थी वेंदी। सो इनजे करे मां सभिनी जो समी साहिब जी महिरबानी, समी साहिब खे जॾहिं मूं चयो तोखे अचिणो आहे उहो हमेशह ऑनर ॾींदो आहे ऐं सुवाल जवाबु न कंदो आहे। चयईं त एंजियोप्लास्टी थियल आहे। मूं चयो इहा ॾिसंदे त असां सभिनी जी थियल थी। हाणे एंजियोप्लास्टी जे करे ज़िंदगीअ खे रोके नथा सघूं। ज़िंदगी हलणी आहे ऐं उनखे रखिणो आहे। असगर बाग़ी साहिब, मां सिंधी अदबी संगत गुलशन ऐं हदीद जो अहसानमंद आहियां, जिन बाक़ाइदे भरपूर शिरकत कई। ऐं कराची जो सेक्रेटरी मुज़फ़र साहिब बि वेठो आहे, उन्हनि जो बि थोरो ऐं जेका घणी मूंखे ख़ुशी थी आहे त अॼु मुस्तफ़ा मल्ला हू थोरी देरि वेहंदो आहे, बाक़ाइदे जेको वेठो आहे अञा ताईं वेठो आहे। इन उमेद सां त ॿियनि सभिनी खे बि न्यूज़ ॾींदो। अलाए हिते प्रेस क्लब में आहियूं ज़रूरु, पर असांखे इहा खोट रही आहे रिपोर्टर्स जी। ऐं मां तव्हां सभिनी जो वन टू ऑल अहसानमंद आहियां, थोराइतो आहियां। अलाह मूंखे आवाज़ रखे ऐं मूंखे मुंहिंजो कमु करिणो आहे बिना कंहिं हुनजे मां कयां थो। ऐं अजीब माण्हू आहियां त मां सर्जन आहियां, मां डॉक्टर आहियां। PhD मूं अदब में कई आहे, जेको न वास्तो न मुंहिंजो तालुक़ु न कुझु बि कोन। जॾहिं मां कयां पियो त उन मूंखे चवनि पिया त बहुत तूं FCPS कर ऐं दुकानु खोलींदे वेहंदे 2,000 3,000 लखे रुपया ऑपरेशन जा वठंदे, तूं ही छो थो करी? मूं कॾहिं बि हू न कयो आहे, क्लिनिक न खोली आहे, न कंहिं अस्पताल में मूं कमु कयो आहे। नौकिरी ज़रूरु कई आहे पर कंहिं प्राइवेट अस्पताल में मूं कमु न कयो आहे। चल अदब मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे। मां सिर्फ़ु लिखंदो न आहियां, पर मां इलाही पढ़ंदो आहियां। जेसि ताईं को मां किताबु न पढ़ंदो आहियां यकीन ॼाणो मूंखे निंड न ईंदी आहे। तव्हां सभिनी जा अहसान थोरा, ख़ासि करे ख़ानज़ादा साहिब जा, समी साहिब जा, सुहेल जा ऐं मैडम आबदा जा। मैडम आबदा मूंसां गॾु सिविल अस्पताल कराची में कमु कयो आहे ऐं सुठो कमु थियो आहे। जेको कुझु असां खां थियो आहे कयो, पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे, न कंहिं ते अहसान कयो आहे न थोरो कयो आहे। जेको जेको कमु थिए थो जंहिंखे करिणो आहे। ऐं मूं जॾहिं फ़ोन कई मैडम ख़ालदा नसरीन खे, स्टेटस आया पिए त इंग्लैंड जा, त मूं चयो त हीअ बि वई इंग्लैंड अलाए छा, पर हुनजो बि थोरो सभिनी जा अहसान हर चवां थैंक यू वेरी मच, महिरबानी।